हैदराबाद DIG वलीउल्लाह दल जे चार्ज वठण खां पोइ पुलिस जे तमामु ऑफिसरनि सां एयर कंडीशन वापसि वठण ऐं लाहिण जो फ़ैसिलो करे वरितो ऐं इन खां अलावा करप्ट पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो फ़ैसिलो। DIG जे इन फ़ैसिले खां पोइ पुलिस अमलदार परेशान। सांगड़ AC ज़ुल्फ़कार मेमण ऐं आसिम सिद्धू सांगड़ जी करप्शन जा बेताज बादशाह। सांगड़ AC ज़ुल्फ़कार मेमण ऐं आसिम सिद्धू सांगड़ बल्दिया खे खाई ख़त्म करे छॾियो। सांगड़ बल्दिया मां मालपुड़ी जा 3 करोड़नि मां 20 लख इज़ाफ़ी पंहिंजी मंथली ऐं हर पुड़ीअ ते फिक्स। ज़ुल्फ़कार मेमण ॿुधाए थो त मां फांसी पियो आहियां। सभु हिसाब किताब डिप्टी कमिश्नर सांगड़ वठे थो। सांगड़ सिंध बैंक ऐं नंढनि वॾनि कागज़नि सां हथ जी सफ़ाई ऐं करप्शन कंदा पिया अचनि। अवाम अॼु ताईं बेख़बर आहे। सांगड़ AC ज़ुल्फ़कार मेमण जी इंक्वायरी थियणु घुरिजे। करप्शन बाबति बाक़ी सबूत ऐं लेटर नेब जारी करे। हैदराबाद पुलिस जो रोलाक पाठू कुझु वक़्त में कब्ज़ा माफ़िया, लैंड माफ़िया ऐं मनशियात जो किंग बणिजी नस्लूं तबाह पियो करे। हैदराबाद पुलिस जो रोलाक सिपाही आशिक विरोही, जेको कुझु वक़्त पहिरियां DSP अयूब दुर्रानी जो राइट हैंड हुयो, पूरे हैदराबाद में कब्ज़ा माफ़िया ऐं मैनपुरी माफ़िया ग्रुपनि जो सरपरस्त बणियल आहे। हिन जी पैदागिरी जो हिकु वॾो मिसाल हैदराबाद बोर्ड ऑफिस जे अॻियां ब्रोही होटल आहे, जंहिंमां साफ़ ज़ाहिर थिए थो त हीउ केतिरे क़दुरु हैदराबाद में पैदागिरी करे रहियो आहे। हिकु ख़सीस रोलू सिपाही पैदागिरी करे अॼु करोड़नि जी बंगलनि जो मालिक आहे। किरमनाज़ HRJDU न्यूज़ हैदराबाद।